गर्दन जो दरिया। बराबर रात तुम्हारे साले गुलू जो प्रोग्राम आए महफिल जो हलंदे न दोस्त हलणो तो पवंदो न जेकॾहिं न हलंदासीं साल आहे नाराज़ थी पवंदी माई बि नाराज़ थी वेंदी माईअ खे त मूं ॼणो आहे न भाउ सम्झंदो कर ॻाल्हि खे ईअं चइबो त शहर मोले दस्तियूं ठाराए चऊं न घोर करण जे लाइ लाउदी दस्तियूं कीअं न कराईंदासीं तव्हां बि घोर कजो मां बि कंदुसि घोर ॼाणे थो 20-30 हज़ार घबराई न भले सुल्तान वारनि खे बि ख़बर पए त रेस गोराम खान सां मिटी कई आहे कि हल्के फुल्के कंजूस सां न कई आहे कंजूस पाई न थींदी मुंहिंजी दुआ खपे असांजी घोर ॾिसी सभु को वाह वाह कंदो गोराम इन चाचे नवाब खे न वठी हलजाए न त वॾो गंद थींदो फिलहाल त चाचो नज़र ई नथो अचे ख़बर ई नथी पई काॾे निकिरी वियो अलाए ॻोठ में अलाए ॻोठ खां ॿाहिरि निकिरी ज़रूर कंहिं न कंहिं शैतानगिरी में हूंदो पर अञा ताईं असांखे का ख़बर न पई आहे काॾे वेंदो यादि न करींसीं त पहुची न वञे चई सही तो पर अलाह करे अचे ई न हूं तो केॾे पंहिंजे मुंहं सां न आहे त सुकून लॻो पियो आहे न त वॾो आज़ार अथसि ॻाल्हि ॿुधो किथे ईअं न थिए असां सम्झो न ॻोठ वेठो आहे ऐं होॾां वञी रेस जे पुट खे अॻुवाह करे असां तव्हां खां सवाइ एतिरो ठाउको न आहे जो वञी अकेलो छोकिरे खे अॻुवाह कंदो अञा एतिरो दम ई कोन अथसि चाचा पोइ छा थो चवीं सॾु मिलियो मां वञा न न सॾ ते वञण जी का बि ज़रूरत न आहे पर चाचा तव्हां त निकाह ते विया हुयो न जेकॾहिं सॾु भरियो अथव त लाॻी थो भरियो न हा सावण हिकु त तव्हां सॾु न भरियो आहे हाणे भरियो अथव ज़नानो मर्दानो ॿई सॾु भरियो न जेका तव्हांजी मर्ज़ी जीअं वणेव वञी तीअं कयो मां तव्हांखे कोन थो रोकियां चाचा तूं वॾो आहीं जेकॾहिं तूं रोकींदे त पोइ मां कीअं वेंदसि ठीकु आहे चङो वञी सॾु भरे अची पर चाचा ॾाज में छा लिखाईंदो उहो बि ॾेई छॾिजो न कहिड़ा असांजा सॻा माइट आहिनि जो वॻा बि वठी ॾियूं सिंगार बि वठी ॾियूं ऐं हार बि पारायूं 500 रुपया सुका लिखाए जान छॾाए ॾिजे अदी 500 मां थो ॾियां 500 सावण खां वठि 1000 करे वञी सॾु भरे थो कदो कहिड़ी ज़रूरत आहे 1000 रुपया लिखाइण जी जेकॾहिं तोखे एॾो शौक़ु खई बीठो आहे न त तूं ई पाण पैसा लिखाए ख़बर नथी लॻे 13 महीनो लॻो पियो आहे फसल कोन्हे पाणी कोन्हे भई तूं हज़ारनि जी ॻाल्हियूं थो करी मत पर तूं नाराज़ न थी इहो 1000 अदी खे मां ई ॾियां थो सॾु वञी भरे अचे ही मोबाइल थी ऐं वरिया मूंसां ॻाल्हा छो जो मूंखे चरियो कयो अथसि हा ॻाल्हाइजांइ हुन सां ज़रूर चईसि त मूंखे त सुख सां घर में वेहण ॾे ठीकु आहे मां ॻाल्हायांसि थी ॻाल्हाईंदीमांसि केॾी महिल ॻाल्हाईंदी हुअसि जीअं टाइम मिलियो न न हींअर ई ॻाल्हाईसि जेकॾहिं तूं हींअर हुन सां न ॻाल्हायो न वरी अची मुंहिंजे घर में वेहंदो चवंदो तो सदोरी खे मोबाइल पहुचाई कोन्हे का हथ थी ॿुधाए ॻाल्हाईसि ॿ लफ़्ज़ त मुंहिंजी बि जान छुटे चयो न त ॻाल्हायांसि थी नानी सियाणी हाणे तूं ईअं कर तूं निकिरण वारी कर जेकॾहिं अदा वारनि जी नज़र पई न तो ते त हाउ छोकर हाउ अॻ में वरियाम सां गॾु तुंहिंजे भाइरनि मूंखे ॾिठो आहे जेकॾहिं वरी हिते ॾिसंदा त चवंदा पक सां इहा न्यापो खणी आई आहे वरियाम जो इनजे करे त चवां थी तूं जल्दीअ सां हितां पेर ड्राए बाक़ी मां कीअं बि करे टाइम कढी वरियाम सां ॻाल्हायां थी चङो मां हाणे हलां थी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध ॻाल्हाइजेसि हा हा ॻाल्हायांसि थी बाबा जी मूं तव्हांखे सम्झायो आहे न ईअं तव्हांखे करणो पवंदो बाबा जीअं तूं चयो आहे न असां ईअं करे वेंदासीं सुल्तान वारनि खे चांहि में नशो बि मिलाए ॾींदासीं पर मूंखे इहो त ॿुधा अधी खे घरां केरु कढी ईंदो बाबा खजण पुट खजू तुंहिंजी भेण वटि मोबाइल फोन आहे मूं हुन सां ॻाल्हाए चुको आहियां हाणे जॾहिं हुनखे वझ मिलंदो न त मां हुनखे फोन कंदुसि हूअ निकिती हली ईंदी चाचा तूं बि कमाल थो करी दादली कुंवार आहे ऐं मायूं हुनजे मथां वेठियूं हूंदियूं सौट टिंडण इहो दादली जो कमु आहे तूं घणो सियाणो न थी बाबा जेको कुझु तोखे सम्झायो आहे तूं उन ते सोच बस चाचा मां हाणे सोचे छॾियो आहे जीअं महफ़िल ख़तम थींदी मां चांहि ठाहे ईंदुमि ऐं उन में नशो मिलाए ईंदुमि ऐं सुल्तान वारनि खे ॾींदुमि पोइ भाऊ सुल्तान वारा कबूतरनि वांगुरु गोटियूं ॾींदा गोटियूं पोइ पाण वझ ॾिसी निकिता हलिया हलंदासीं हेॾे जीजो ने तो यो ॻाल्हाइण जो तकड़ो आहे ऐं मां वांगुरु वातरो आहे जेकर इन कम जो सिधो हुजी त पिणे जे करे सुधरी न वञे हा बाबा
सौ टिंडू न पाण सुधरियो न चाचा के सुधरण ॾिने। बस चाचा बस, मुंहिंजो घणो वात न खोले रहियो। जेको तव्हां सुधरियल हो मूंखे सॼी ख़बर आहे। अरे काय कयो घणो सियाणो नथी, हलो कम कयो हली हलो। वरिया मां सियाणो थी ॿार न थी शादीअ वारे माहौल मां निकिरी तोसां मिलण अचां, तोखे सम्झ में अचे तो? सिर्फ 2 ॾींहं सब्र कर, अदा गुलूअ जी शादी थी वञे पोइ मां टाइम कढी तोसां मिलण ईंदसि। मां कुछ भी ॿुधण नथो चाहियां सदोरी, बस हर हाल में अॼु शाम जी तूं मुंहिंजे घर में मूंखे पंहिंजो दीदार कराए, न त सुबुह जो घिटीअ मां हिकु तरफ़ तुंहिंजे भाउ जी ॼञ निकिरंदी, ॿिए तरफ़ मुंहिंजो जनाज़ो। वरिया मां इहो तुंहिंजो ॿाराणो ज़िद थी वियो आहे जेको मां त हाणे पूरो नथी करे सघां। मक़सद त तूं कान ईंदी आहे न। हींअर त मां नथी अची सघां। हा जेकॾहिं आयसि न त तुंहिंजो जनाज़ो न मुंहिंजो जनाज़ो निकिरंदो। अदा वारनि जेकॾहिं तोसां गॾु ॾिसी वरितो न मारण में देर कोन कंदा। सदोरी जेकॾहिं तूं सचाई ते चढ़ी न त अची सघे थी। वरियाम मुंहिंजी ॻाल्हि सम्झ, चयुमि न त शादी ख़तम थिए मां तोसां मिलण ईंदसि। मां वाइदो थी कयां तुंहिंजे अचण जो इंतज़ार सिर्फ़ मां अॼु राति ताईं कंदुसि। मां नथी अची सघां। त पोइ सुबुह जो तूं जनाज़ो ॾिसजां। वरियाम चरियो थी वियो आहे, अलाए छो ज़िद कयो अथई। ॾाढो ज़िदीरो आहे। प्यार करे थो कोई कहसा। महबूब तो कमाल का ओ मुंह भरतो आहे पिनी रिश्ता तो सारू हजा मां छजा कीअं छी ओ जतो ई सफ़ीर तोखे दिल ॾिनी अला लिकाए सॼई गुलाब जहिड़ो आहे गुल सोना तोसां लॻी वई मुंहिंजी दिलि सोना तोसां लॻी वई मुंहिंजी दिलि सोना गुलाब जहिड़ो आहे गुल सोना तोसां लॻी वई मुंहिंजी दिलि सोना तोसां लॻी वई मुंहिंजी दिलि सोना हुस्न तुंहिंजो आहे हुल सोना तोसां लॻी वई मुंहिंजी दिलि सोना तोसां लॻी वई मुंहिंजी दिलि सोना। तबिया तोखे ॾिठो सभिनी सुणण खां लॻी ॿुधो तबिया तोखे ॾिठो सभिनी सुणण खां लॻी ॿुधो सभिनी सुणण खां लॻी ॿुधो अॻिसी असां अचे मिल सोना तोसां लॻी वई मुंहिंजी दिलि सोना तोसां लॻी वई मुंहिंजी दिलि सोना गुलाब जहिड़ो आई गुल सोना तोसां लॻी वई मुंहिंजी दिलि सोना तोसां लॻी वई मुंहिंजी दिलि सोना। दर्दन जो दरिया चाय गरम चाय 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 गरम चाय 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 कंहिंजे लाइ खणी आयो आहियां? तव्हांजे लाइ बाबर साईं। हेॾे हेॾे चांहि हिते वे तूं वे मां वेहां। हा वे
ऐं चांहि तूं पी। चांहि पियां? हा तूं पी। नहीं वणंदी चांहि मूंखे राति जो। अरे चांहि पीजो या विझां पादर में हथु? कौड़ी आ थोड़ी। अखियां अॻियां अंधारो अचे थो, चक्कर अचनि था, नींद बि नथी पए। अने छा थो थिए मूंखे? जन्नी अने छा थो थिए? पाणी बाबा ये तो कहिड़ो ज़ुल्म कयो? कहिड़ो ज़ुल्म करे छॾी मुंहिंजी पीड़ीअ जो सहारो हुए। छा करे छॾी? अदा अदा चाचा चाचा छा थींदो आहे? अदा राम कुदू तू वञ, जल्दी कर रक्षो कराया। न पुट मां तोखे मरण कोन ॾींदुसि। तू तो मुझे सब कुछ आहे पुट, तू तो मुझे सब कुछ आहे। लेकिन तोखे कुछ थियो न त पोइ मां बि ज़िंदा कोन रहंदुसि। और मैं तो कहिड़ो ज़ुल्म करे छॾियो ॿुधा। रस्तो जो मरी दो मरी दो उनका सिवा मां की जी सके तुझे। खुदा के वास्ते खुदा के वास्ते सुल्तान खुदा के वास्ते में कुछ क्यों तो पापा बादशाह जी सके तुझे। इस बार तो क्या था तो बता, पहले तो बात सुल्तान मुझे रस्तो दो, अस्पताल में जा मुझे प्यार करे तो कोई कैसा दुआ कर पुट। शरण तोरे मसात जी हालत ॾाढी ख़राब आहे। बस दुआ कर शरण, दुआ कर। दुआ कयो, मालिक भलाई कंदो। तूं परेशान न थी सावण। मूंखे बि चवंदो त मां पाण खे ख़तम करे छॾींदुसि, पर मां सम्झंदो हुअसि त मज़ाक थो करे। इहे ॻाल्हियूं त मूंसां बि कंदो, पर मां उन जूं ॻाल्हियूं मज़ाक सम्झंदो हुउसि। मूंखे कहिड़ी ख़बर आहे तिजाई में इहे ज़हर खाईंदो। अलाह भलाई कंदो सावण, तूं परेशान न थी। बेशक भलाई करण वारो उहो ई आहे, उहो ई भलाई कंदो, उहो ई भलाई कंदो।
चंड मुंहिंजे अङण ते लथो मां तो उम्मीद लाहे वेठो हुउसि पर हाणे त तोखे पक थी न पक थी त ही चंड मुंहिंजे नसीब में आहे सॼी ज़िंदगी ईअं मोहबत कंदो रहिजां ईअं न थिए वक़्तु गुज़रण सां गॾु तुंहिंजी मोहबत में कमी अची वञे न मुंहिंजा सोना सा वक़्तु गुज़रण सां गॾु मुंहिंजी मोहबत में वाधारो ई वरिया में सियाणो थी बार न थी शादीअ वारे माहौल मां निकिरी तोसां मिलण अचां तोखे समझ में अचे तो सिर्फ 2 ॾींहं सब्र कर अदा गुलूअ जी शादी थी वञे पोइ मां टाइम कढी तोसां मिलण ईंदसि मां कुछ भी ॿुधण नथो चाहियां सदोरी बस हर हाल में अॼु शाम जी तूं मुंहिंजे घर में मूंखे पंहिंजो दीदार कराए प्यार करे थो कोई कैसा प्यार करे वरिया में मुंहिंजी ॻाल्हि सम्झ चयुमि न त शादी ख़तम थिए मां तोसां मिलण ईंदसि मां वाइदो थी कयां तुंहिंजे अचण जो इंतज़ार सिर्फ़ मां अॼु राति ताईं कंदुसि मां नथी अची सघां त पोइ सुबुह जो तूं मुंहिंजो जनाज़ो ॾिसजां प्यार पुछे थो ज़ात न काई प्यार पुछे थो ज़ात न काई मां किथे आया दोज़ख में पोता मुखा अग में हिते कीअं पहुता हो अच्छो अथई मोह जेका चाह सुल्तान वारनि खे पीआरणी उहा तो पी छॾी छा कयां जे न पिया पियो त पाण ॿई मोचड़ा पिया खायो ऐं चाचो बि हिते कोन हुयो अरे हाणे हितां पेर ड्राए वापसि निकिरण जी करे न चाचा न मां हितां कोन वेंदुसि जेसी ताणी तूं ऐं खजू हितां आयो असां त बाक़ी ज़िंदगी हिते रहंदासीं छा तूं बि असां सां गॾु रहंदे हाँ सुल्तान वारा माल जो वथाण साफ़ कराईंदई पंहिंजे पीउ खां तो पुछो त उनजो कहिड़ो असर कयो सभु ख़बर आहे वथाण साफ़ कंदुमि गिटियूं साफ़ कंदुमि ॻोठ जा गटर साफ़ कंदुमि पर कोन वेंदुमि हितां जेसी ताणी दादली न मिलंदी अरे हाणे बस कर मुंहिंजी न्याणीअ जो नालो न खण जेकॾहिं मुंहिंजी न्याणीअ जो नालो खईं त इहा ज़बान काकड़े मूं कटे छॾींदोसां चाचा ज़बान कटी या मुंडी पर मां दादली जो नालो जरूर वठंदुमि दादली आस्ते छोरा आस्ते जेकॾहिं न सुल्तान वारनि ॿुधी वरितोई त मुंडी मर शेरल तूं त सॼो ॾींहुं वरियाम सां गॾु हूंदो आहीं पर यार तो बि हुनखे न सम्झायो त ही कहिड़ी ॿाराणी थो करे मूंसां इहे 2 टे चकर हुन ॻाल्हि कई ऐं मूं हुनखे सम्झायो बि हुयो मूंखे पक न पई पए त वरियाम ज़हर पीअंदो डॉक्टर बि पको आसरो कोन था ॾियनि शेरल पुट छा थियो चाचा छा थियो ख़ैर त आहे वरियाम जी तबियत वरी बिगड़ी वई आहे वञ जल्दी खां डॉक्टर खे वठी आ पुट ठीकु आहे चाचा मां हींअर ई वञी डॉक्टर खे वठी थो अचां चाचा अलाह भलाई कंदो तूं दिलि न लाइ पुट वञा मूंखे पंहिंजे अखियुनि सां तड़फंदो ॾिसां थो न त मां पाण खे संभाले नथो सघां अलाह ख़ैर कंदो चाचा वरियाम ॾांहुं अलाह ख़ैर कंदो चाचा तूं हल भला वरियाम ॾांहुं उते हू अकेलो हूंदो उते ख़ुदा बस मथां बीठो अथसि शेरल डॉक्टर खे वठी ईंदो ॾिसूं त छा थो थिए
बाक़ी मां वरियाम खे मच्छी वांगुरु तड़पंदे नथो रही सघां। ये दुनिया दर्दन जो दरिया दरिया